हैदराबाद में थर लेबर फोरम हैदराबाद पारा थर में पैदा थींदड़ फसलन जा अघ मुक़रर न थियण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। थर सां लाॻापियल नौजवाननि ऐं पोरियतनि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कंदे चयो त थर में बरसाती मुंद में पैदा थींदड़ ग्वार, बाजर, मोठ, तुरियो ऐं मुंग समेत ॿियनि भाॼियुनि ऐं फ्रूट जा अघ सिंध जे ॿियनि फसलनि जियां मुक़रर नथा कया वञनि, जंहिं करे थरी आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी इस्तेसाल थी रहियो आहे। हर साल जियां हिन साल बि जॾहिं उतां जा हारी जेके आबादगार आहिनि जॾहिं पोखाई कनि था उन वक़्तु जेको आहे सो थर जो जेको फसल आहे, बाजर आहे, जंहिंमें ग्वार आहे, मोठ आहे, उन्हनि जो अघु जेकॾहिं 4000 रुपया ग्वार जो अघु हो, जेकॾहिं बाजर जो बि 4000 रुपया फी मण हो, त हिन वक़्तु हुननि जो जेकॾहिं फ़सुलु लथो आहे थरनि आबादगारनि जो त हुतां जी जेका माफ़िया आहे उन्हनि पारां हथरादू तरीक़े सां अघु हेठि कया विया आहिनि। उनजे करे हुतां जो मुआशी क़त्ल आम थी रहियो आहे थर जे मिसकिन पोरित तबिके जो। असांजी इहा ई सिंध हुकूमत खे ऐं जेको आला इदारा आहिनि ऐं इन्हनि खे अपील आहे त इन जो रेट गवर्नमेंट तरफ़ां हिकिड़ो जेको पाकिस्तान जे तरफ़ां माना इन जो रेट हिकिड़ो मुक़ररु कयो वञे, उन ई रेट ते ई वरिता वञनि। हाणे 10,000 जो पोखियल गुआर जो 1000 रुपया मण जेकॾहिं विकिरो थिए थो त माना उन ॿिज जा पैसा हारियुनि खे वसूल नथा थियनि त उहा हारी ॿी दफ़ा पोखण लाइ उनजी दिलि नथी चए। सभिनी वसारनि खे ऐं ख़ासि तौर ते डिप्टी कमिश्नर थर पार्कर, डिप्टी कमिश्नर उमरकोट खे, उन्हनि खे ऐं वज़ीर आला सिंध खे ऐं थर जा चूंडियल तोड़े हारायल नुमाइंदनि सभिनी खे इहो असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे थर जे फसलनि जे हवाले खां तव्हां अॻिते ॻाल्हायो ऐं रेट मुक़ररु कयो। हुननि मुतालबो कयो त थरी फसलनि जा अघ मुक़ररु करे थर जे आबादगारनि, हारियुनि ऐं पोरियतनि खे संदुनि हक़ ॾिनो वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।